बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंधी लोक अदब कहानी में खुश आमदीद। पेश ख़िदमत आहे अॼु जी कहाणी। दोस्तों, अॼु जी कहाणी शेख अयाज़ जे किताब काक ककोरिया कापड़ीअ मां चूंड कई वई आहे। लिखे थो त मुंहिंजी हिकु मासी हुई जंहिंजी बांह ठूंठ वटां कपियल हुई। हूअ नंढे हूंदे कंहिं कुतर जी मशीन वटि थी खेॾी त हिन जी सॼी बांह मशीन में अची ठूंठ वटां कपिजी वई। हिन खे घायल हरणीअ जहिड़ियूं गहरियूं हसरत आमेद अखियूं हुयूं ऐं हिन जे जिस्म में कोरीअ किंगरीअ जहिड़ी खुशबू हूंदी हुई। मूं अहिड़ी ख़ूबसूरत औरत ज़िंदगीअ में कॾहिं बि न ॾिठी। जॾहिं हूअ खॿीअ बांह सां फुल्को वेलींदी हुई त मुंहिंजूं अखियूं ॻोढ़नि सां भरिजी ईंदियूं हुयूं। हिकु दफ़े मुंहिंजे कंहिं माइट खे छिते कुते चक पातो ऐं चक खां कुझु ॾींहं पोइ हू चेटियूं करणु लॻो ऐं पाणीअ में कुतड़ियूं ॾिसणु लॻो। मुंहिंजो पीउ हिन खां पुछण लाइ मूंखे साण वठी हलियो। हिन जी ज़ाल उछंगारूं ॾेई रोई रही हुई ऐं सभिनी खे हिन जी दर्दनाक हालत ॾिसी ॾुख थी थियो, छो त हू पाड़े में सभिनी खां ज़्यादा सघो ऐं सुहिणो जवान हुयो ऐं सभिनी खे पक हुई त न बचंदो। मुंहिंजे पीउ हिन जी ज़ाल खे आथत ॾींदे चयो त धीउ सबुरु कर, ख़ुदा जी मर्ज़ीअ खां सवाइ पन बि नथो चुरे। ख़ुदा चाहींदो त हीउ ख़ुशि थी पवंदो। ॿिए ॾींहुं हू मरी वियो। जॾहिं मुंहिंजो पीउ हिन जे जनाज़े निमाज़ तां मोटियो तॾहिं मूं हिन खां पुछियो, बाबा इहा ख़ुदा जी मर्ज़ी हुई त हिन खे छितो कुतो चक पाए? चयईं त हा पुट, ख़ुदा जी मर्ज़ीअ खां सवाइ पन बि न चुरंदो आहे। बाबा इहा बि ख़ुदा जी मर्ज़ी हुई त मासीअ जी बांह कुतर जी मशीन में कपिजी वञे? बाबा मूंखे ग़ौर सां ॾिसंदे चयो, हा पुट, उहा बि ख़ुदा जी मर्ज़ी हुई। बाबा ख़ुदा जी मर्ज़ी ईअं छो हुई? जे मासीअ जी बांह न कपिजे हा त ख़ुदा जो कहिड़ो नुक़सानु थिए हा? बाबा झुकी मूंखे मथे ते चुमी ॾिनी ऐं कोई जवाबु न ॾिनो।